नाज़रीन असां ख़बर शेयर कंदासीं मटियारी खां इरादो न्यूज़ रिपोर्टर तामीर लाखो जी। सियासी समाजी अगवान हाजी शहजाद मेमण ऐं सिंध मेमण इतिहाद जे चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमण प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त जुगनू CNG ते असांजे भाउ जुगनू मेमण तरफ़ां कुछ ॾींहं पहिरीं हथियारबंदनि सां गॾु कब्ज़ो करण जी कोशिश कई वई आहे। असांजी गॾियल मिल्कियत आहे जंहिं ते सभिनी भाइरनि जो हिसो आहे। उन खां पोइ असां SSP मटियारी खे दरख़्वास्त ॾिनी जंहिंजो फ़ैसिलो अॼु रखियलु हो, जंहिं ते बि उहे राज़ी न थिया ऐं मूंखे ऐं मुंहिंजे भाइरनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कुझु बाअसर धुरियूं असांखे पाण में विढ़ाए रहियूं आहिनि। ऐं अॼु बि इहो चवां थो, अचो वेही गॾिजी फ़ैसिलो था करियूं। गॾियल मिल्कियत में सभिनी जो हिसो आहे। SSP मटियारी तरफ़ां धमकियूं न ॾिनियूं वयूं आहिनि। जुगनू मेमण बेबुनियाद इल्ज़ाम हणी रहियो आहे। पुलिस इंतजामिया तरफ़ां पुलिस पकड़ पिण कायम कई वई आहे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।